लाड़काने जो ईदी अनवर अली खोखर 84 वरनि जी ॼमार में लाड़काने में साह जी तकलीफ़ सबबि इस्पताल में लाॾाणो करे वियो। अनवर अली खोखर पंहिंजी जवानी में ई इंसानी भलाई जो कमु शुरू कयो। गुम थी वियल ॿारनि खे वारसनि ताईं पहुचाइण जो कमु शुरू कयो हो, जेको मरण घड़ी ताईं जारी रखियो। मसीहाई इंसानियत जो दर्द रखंदड़ अनवर अली खोखर ज़िंदगी में केतिरियूं ई तकलीफ़ूं सठियूं। शुरूआती दौर में गुम थी वियल ॿारनि खे कुल्हे ते खणी वारसनि ताईं पहुचाइण लाइ होका ॾींदो हो। हिकु या ॿिनि खां ॿार वधी वञण करे पंहिंजी चेल्ह में रसो ॿधी ॿारनि खे रसे सां जोड़े बाज़ारनि में होका ॾींदो हो। वक़्त जी रफ़्तार सां गॾु हलंदे अनवर खोखर 3 फीथनि वारो रेढ़ो ख़रीद करे पेरनि सां हलाए गुम थी वियल ॿारनि खे वञी दर दर पहुचाईंदो हो। उन बाद संदसि खे एम्बुलेंस मिली, जंहिं ज़रिए गुम थियल ॿार उन में खणी वारसनि ताईं पहुचाईंदो हो। अनवर खोखर हिन महिल ताईं हज़ारे नींगर ऐं नींगरियूं वारसनि ताईं पहुचाए चुको आहे। अनवर खोखर लाड़काने में ख़िदमत मासूमीन नाले सां फ़िलहाई इदारो हलाए रहियो हो, जंहिं में लावारिस मर्दनि, तोड़े औरतनि ऐं ख़ासि तौर ते ज़हनी तवाज़न विञायल ऐं ॻाल्हाइण जी सघ न रखंदड़नि खे पंहिंजे फ़िलहाई इदारे में पनाह ॾेई संदनि बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ कोशिशूं कंदो हो। अनवर खोखर पंहिंजो पेट गुज़र करण ऐं ॿियनि जो सहारो बणिजण लाइ हिकु हेयर कटिंग सैलून खोली, जिते माण्हुनि जा वार ठाहे गुज़ारो कंदो हो। संदसि खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा वार ठाहिण जो पिणु एज़ाज़ु हासिलु हुयो। अनवर खोखर खे इंसानी ख़िदमतनि एवज़ सदारती एवार्ड सां पिणु नवाज़ो वियो हो। अनवर खोखर जूं 2 शादियूं थियल हुयूं। जन्म जा 10 ॿारनि जो औलाद आहे। अनवर खोखर हज़ारे बेसहारा माण्हुनि जो सहारो हो। अॼु उन जे साह जी तंद टुटी पई। हू हमेशह लाइ असां खां मोकिलाए वियो आहे। दुआ आहे त अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए।